असां धण चारिया वण पोखिया मिट्टी जे रांदीकनि सां रांदू खेॾियूंसीं उताकनि ते कांब कढी गुजारतूं भॻियोसीं असां मोहब्बत कई भिटाई खे पढ़ियो ख्वाब ॾिठा शेर लिखिया जिंदगी जेको ॾिनो छा इहो घटि आहे दौलत जी हिर्स असांखे माराए छॾियो आहे असां गुलनि खे टिड़ंदे ॾिसण छॾे ॾिनो आहे असां पखियुनि खे ॿुधण विसारे चुका आहियूं असां नंढनि ॿारनि सां खेॾण छॾे ॾिनो आहे राति जो अंगण ते खट ते लेटी आसमान तां तारा ॻणण वारी रस्म असां विसारे चुका आहियूं ताक़त शोहरत ऐं डॉलरनि जी डोड़ में असांजे अंदर जो असल इंसान वो असल माण्हू किथे पुठिते रहिजी वियो आहे वो माण्हू जेको शाम जो पंहिंजनि सां वेही अंगण ते कचहरियूं कंदो हुयो वो माण्हू जेको जीजल माउ जे भर में वेही माटीअ भरसां नेरन करे अल्लाह जो शुक्र अदा कंदो असां शुक्र अदा करण छॾे ॾिनो इन्ही करे त शुगर भी आहे हेपेटाइटिस भी आहे दिल जो आर्ज़ो भी आहे असांजे अंदर जो वो माण्हू केॾांहुं ग़ाइब थी वियो आहे उहो माण्हू जेको गुजारतूं भंजदो हुयो जेको भिटाई खे अण ॾिठे यादि रखंदो हुयो जेको सिंधु दरिया खे ईअं ई ॾिसंदो हुयो जी को आशिक़ पंहिंजे माशूक़ खे ॾिसंदो आहे ऐं मोहब्बत ईअं कंदो हुयो जी असां सभिनि खे सिंधु दरिया सां करणु घुरिजे असां माण्हू हासिल जे चक्कर में छा न विञाए वेठा आहियूं छा न प्लीज दरवाजो खोलियो रात जो 7 बजे केर तो थी सके केर आहे जी तहां केर हाणे ॿुधायो केर आहियो तव्हां मुंहिंजो नालो रोमासा आहे वो तो ठीक आहे पर इन महिल मुंहिंजे दर ते अचण जो सबबु छा थियो चाहियो मूंखां शायदि तव्हांखे अंदाज़ो न आहे त टाइम छा थियो आहे मूंखे अहसासु आहे त अधु राति जो के अजनबी जो दर खड़काइण तहज़ीब जे ख़िलाफ़ आहे पर मां मजबूर हुयसि मूं वटि को ॿियो रस्तो न हुयो मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो हू दरअसल ॻाल्हि इहा आहे त मां हा ॿुधायो तव्हां मां तव्हांजी हर मुमकिन मदद करण जी कोशिशि कंदुसि हू मां कराची खां आई आहियां ऐं हीअ जेको तव्हांजे फ्लैट जे मथां 3rd फ्लोर ते फ्लैट नंबर D19 आहे न हिन में मुंहिंजी हिकिड़ी साहेड़ी रहंदी आहे पर इतफ़ाक़ सां रस्ते में मुंहिंजो उन सां राब्तो न थी सघियो
हिते अची पहुती आहियां त फ्लैट ई बंदि पियो अथसि। ओ त पोइ तव्हां पंहिंजी दोस्त खे हाणे ई कॉल करे वठो। नंबर बि बंदि पियो अथसि। वेरी सैड। मां आसपास जा सभु होटल बि घुमी आई आहियां। चवनि था त यूनिवर्सिटी में नौजवाननि जो मेलो लॻल आहे, जे सबबु सभु होटल ऐं गेस्ट हाउस बुक आहिनि ऐं मूंखे राति में रहण जे लाइ किथे बि कमिरो नथो मिले। शहर में उहे मुसाफ़िरनि जे तरसण जूं सहूलियतूं तमामु घटि आहिनि। बसि हिकिड़ी राति जी त ॻाल्हि आहे। पर मां तव्हांजे लाइ छा थो करे सघां? को दोस्त यार कंहिंजो गेस्ट हाउस वग़ैरह हुजे हा त मां तव्हांजे करे कॉल करे पियो सघियसि। तव्हां मूंखे हिकिड़ी राति जे लाइ पंहिंजे घर में एडजस्ट नथा करे सघो? पंहिंजी के सिस्टर वग़ैरह जे रूम में सवेरे मां निकिरी ईअं कयो, तव्हां भली मशवरो करे वठो, हुन खां पोइ मां हिते तव्हांजो इंतज़ारु थी कयां। मां बैचलर आहियां, हिते तव्हांखे राति तरसण जो चवणु मुनासिब नथो सम्झां। मजबूरी में एडजस्ट करे सघिजे थो, मूंखे को मसइलो न आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। हिकिड़ी राति जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे को मसइलो न आहे त तव्हां रही सघो थियूं। थैंक यू सो मच। सॉरी मां कॾहिं खां वठी हिते बीठी आहियां ऐं तव्हां मूंखां पाणी जो बि न आहे पुछियो। मूंखे ॾाढी उञ लॻी आहे। आई एम सो, तव्हां प्लीज़ वियो, मां तव्हांखे पाणी ॾियां थो। बल्कि तव्हां अंदरि रूम में हलो, उते फ्रेश थियो, रिलैक्स थियो। मां तव्हांजे लाइ पाणी बि खणी थो अचां ऐं चांहि जो बंदोबस्तु करे थो वठां। ठीकु आहे, थैंक यू सो मच। उहा ई खुशबू, उहो ई एहसास। न ये उहा नथी थी सघे, मुंहिंजे दिलि जो गुमान हूंदो। हिकिड़ो शहर, हिकिड़ो समुंड, लातादाद रस्ता ऐं बेशुमार दोस्त। आऊं पजू यादि जो जेतिरियूं गंढियूं खोलींदो वञा थो, हिकु हिकु करे सभई विञाइजी वियल मंज़र ऐं चहिरा ज़हन में चिटा थियनि था। अंबनि जी मौसम आई ऐं गुज़री वई, पर हाणे उहा छोकिरी किथे हूंदी? जीअं ॾींहुं तपंदो आहे, मुंहिंजा लिंग हुनजे तसवर में सड़न लॻंदा आहिनि। आऊं किताबनि मां उहे सभु गुल ॿाहिरि कढी रखां थो। चांदीअ जे वर्क में हुनजो सुनहरो वार बि वेड़ियल आहे। खुलियल अंगण वारे गोठ्स जे हुन घर में हुन बंदि कमरे खां वधीक बुसट छो आहे? हुनजी बाहुनि ते गुज़ारियल उन्हारा एतिरा कोसा न हूंदा हुआ। आऊं पंहिंजे ऐनक जा शीशा उघी उहे लम्हा छंडण जी कोशिश में वधीक धुंध में घिरजी वञा थो। सची कहाणियुनि जे ज़वाल वारे दौर में असांजी मोहबत को हादसो तकलीफ़ करे रही आहे त असांखे अॻुवाट छो न ख़बर पई? हाणे रुगो विछोड़े जो ऋण बचियो आहे, जंहिंमें दिलि उञायल हणीअ वांगुरु धोखो
खाईंदी रहे थी। मिठे पाणीअ जे चश्मे जहिड़ी उहा छोकिरी हाणे कंहिंजी उन खे सैराब करे रही हूंदी। हिते आऊं ॻोठ जी उस में अकेले वण वांगुरु सड़ी रहियो आहियां ऐं हिकिड़ो शहर, हिकिड़ो समुंड, लातादाद रस्ता ऐं बेशुमार दोस्त मूंखे कॾहिं बि यादि नथा कनि। पोइट बाय मुसविर 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 उहे केॾियूं न ख़ुशि नसीब छोकिरियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे लाइ शाइरी लिखी वेंदी आहे। लेखक जंहिंजे तसवर में नावल लिखी छॾींदा आहिनि, उहे केॾियूं न ख़ुशि नसीब छोकिरियूं हूंदियूं आहिनि। गर्मा गर्म चाय हाजिर आहे। छा थियो? तव्हां परेशान पिया लॻो? न न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। चांहि त तव्हां ॾाढी सुठी ठही आहे, बसि रुगो पती थोरी तेज़ आहे। उहे बि ॿुधो आहे त लेखक ऐं शाइर चांहि सिगरेट खे घणो ई वापराईंदा आहिनि। तव्हांखे कीअं ख़बर पई त मां लेखक या शाइर आहियां? उहे त तव्हांजे डेक वेक मां ई मां सम्झी वई हुयसि त तव्हां लेखक आहियो। शाइर आहियो इहा मूंखे पोइ ख़बर पई। हा, मां लेखक आहियां ऐं टीवी जे लाइ ड्रामा बि लिखंदो आहियां। तव्हांजी शाइरी में मौजूद उहा छोकिरी केरु आहे? सॉरी, मूंखे तव्हां खां अहिड़ो ज़ाती नोयत जो सवाल न करणु घुरिजे हा। इट्स ओके, काई ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तव्हांखे निंड न ईंदी हुजे त मां तव्हांखे पंहिंजी पसंदि जो हिकिड़ो गीत ॿुधायां। जंहिं छोकिरी जे बारे में तव्हां मूंखां सवाल पुछियो आहे न, ये गीत मां हुन सां मुखातिब थी लिखियो हुयो। उहे बि मां देर सां सुम्हण जी आदी आहियां ऐं मौसीक़ी सां घणो ई शगफ़ रखां थी। तव्हां कहिड़े गीत जो ज़िक्र कयो पिया? तव्हां मूंखे हुन छोकिरी जे बारे में कुझु ॿुधायो जंहिं छोकिरीअ जे लाइ तव्हां गीत लिखिया, ख्वाबनि में जंहिंजी तमन्ना थी ऐं ख़यालनि में जंहिंजे इश्क जो सोन पघारियो। उहा हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं सुरीले आवाज़ जी मालिक रोशना नाले सिंगर हुई, जेका पंहिंजे साॼे हथ जी विची आङुर में याकूत जो बुड़ो पाईंदी हुई। जॾहिं हू खिलंदी हुई त ईअं लॻंदो हो त बाग़नि में गुल टिड़ी पिया अचनि। छा हू एॾी ख़ूबसूरत हुई? एॾी ख़ूबसूरत जो असां जॾहिं समुंड ते वेंदा हुआसीं त मूंखे भउ लॻंदो हुयो त किथे समुंड जो पीछो करे शहर में दाख़िल न थिए। नज़र पकाए उमराउल केस
वेंदे हसन अयाज़ गुल अदल ऐं अहमद सोलंगी ताईं मां उनजी मोहब्बत में ज़रे घड़ दीवानो थी चुको हुयसि। जंहिं ॾींहुं उन ते मरंदो न हुयसि त मूंखे ईअं हुयो ॼण मां जीअरो ई न आहियां। पोइ एॾी मोहब्बत जे बावजूद तव्हां अलॻि कीअं थिया? तकदीर जॾहिं जुदा करण ते ईंदी आहे न पोइ कंहिं बि बहाने जी ज़रूरत नाहे पवंदी। छा तव्हां तकदीर ते बिलीव कंदा आहियो? उहा तकदीर ई हुई जंहिं असांखे मिलायो ऐं उहा बि तकदीर ई हुई जंहिं असांखे ईअं टोड़े जुदा करे छॾियो जीअं तेज़ तूफ़ान में को वण पाड़ा उखरी ज़मीन खां जुदा थी वञे। मूंखे उन सां गॾु गुज़ारियल हर लम्हे हर पल हर हिकु सेकेंड सां मोहब्बत आहे जेको मां हुन सां गॾु गुज़ारियो ऐं इहो ई हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो अहम ख़ज़ानो आहे। उहो त ठीकु आहे पर तव्हां अलॻि कहिड़ी ॻाल्हि था थिया? मां तव्हांखे ॿुधायो न त सबबु तकदीर आहे। प्लीज़ तव्हां परेशान न थियो, जिनसार साईं हूंदो। जिनसार साईं? इहो केरु आहे? बसि ईअं सम्झो त असां ॿई हिक ॿिए जे लाइ सभु कुझु आहियूं। तव्हां थोरो आराम करे वठो, मां दरवाज़ो ठीकु आहे। सवेरा बाबा रोशना मोटी आई है। उस्ताद ख़ैर आहे। अॼु तव्हांखे रोशना ओचितो कीअं यादि अची वई? जीअं मूं घर अहिड़ी खुशबू जेका तुंहिंजी ॻाल्हियुनि ऐं तुंहिंजी शाइरीअ मां उस्ताद करे करे तव्हां ॾाढियूं अजीब ऐं ग़रीब ॻाल्हियूं कंदा आहियो। हींअर मूं कहिड़ी अजीब ऐं ग़रीब ॻाल्हि कई आहे? इहा ई शाइरी रोशना ऐं ख़ुशबू वारी ॻाल्हि। इहा त हक़ीक़त आहे त जॾहिं बि तूं रोशना जो मूंसां ज़िक्र करणु वेंदो आहीं न या को नओं नज़म ॿुधाईंदो आहीं न मूंखे हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे। हिन करे मूंखे लॻो त शायदि रोशना मोटी आई आहे या त तो को नओं नज़म लिखियो आहे। ख़ान साहब तव्हांजी आर्टिक हिस खे सलाम आहे। रोशना त नाहे आई पर का ॿी छोकिरी ज़रूरु आयल आहे। पर तव्हांखे रोशना जी सुराण क्यों महसूस थी? छा तुंहिंजी ज़िंदगीअ में रोशना खां सवाइ ॿी छोकिरी बि रही आहे छा? तो त मूंसां कॾहिं हुनजो ज़िक्र ई न आहे कयो। ख़ान साहब मां नथो सुञाणा। अननोन छोकिरी आहे, अणॼातल। अणॼातल छोकिरी? अणॼातल छोकिरी हिते छो ईंदी ऐं तूं हुनखे हिन घर में राखी आहे? ख़ान साहब मां तव्हांखे सभु ॿुधायां थो।
तव्हांखे पहिरियां बुख लॻल हूंदी, तव्हां किचन में वञो, ओवन में बर्गर पियो आहे, तव्हां पहिरीं उहो खाओ, हाओ झल कयो, उन खां पोइ तव्हांखे सभु ॿुधायां थो। हा इहो बि ठीकु आहे। हा मूं तुंहिंजे पसंदीदा आयाज़ जे कलाम जी धुन तयारु करे वरिती आहे। मूं वटि तोसां करण जे लाइ अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं। ओलह जी ॾेख, तेज़ हवाउनि में समुंड जो गोड़, वलर खां विछड़ी वियल कूंज जे ॾुख जी गूंज, ऐं हिकु फ्रेम में बीठल ॿ अलॻि अलॻि माण्हू। हुन फ्रेम में बीठल हिकु माण्हू मां आहियां ई ये तुंहिंजी परछाई। असां पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं दिल में रखी रखी हिकु ॾींहुं मरी वेंदासीं, ख़तम थी वेंदासीं। मां पखी हुजां कंहिं बाग़ जो तुंहिंजे अङण ते ॿोलियां, मां पाणी हुजां तूं प्यास हुजे तुंहिंजे रग रग में रलिजां, मां पाणी हुजां तूं प्यास हुजे तुंहिंजे रग रग में रलिजां, ओ मां सुरमो हुजां तूं सिंगार करी तुंहिंजे पिंबड़नि में पलिजां, जान बरी अजला मुंहिंजी सारी ज़िंदगी सूरनि में। मुसविर मूंखे त निंड ई नथी अचे। सुबुह जा 5 थियण वारा आहिनि, थोरो त आराम करे वठो। तव्हांजो जिनसार साईं हले वियो? ख़ान साहब किचन में आहे, मूं उनखे तव्हांजे बारे में ॿुधायो आहे, थी सघे हाणे हलिया वञनि, उहे आया त राति रहण जे इरादे सां हुया। सॉरी मुसविर, मुंहिंजे करे तव्हांजी लाइफ डिस्टर्ब थी वई आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे, ख़ान साहब जो घर घर वारी गली में आहे, रिहाइश जो को मसइलो न आहे। तव्हां जिनसार साईं खे ख़ान साहब छो छॾे रहिया आहियो? इहो लफ़्ज़ मौसीक़ी सां लाॻापियल वॾनि वॾनि फ़नकारनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। बिल्कुलु, इन जे करे ई त मां ख़ान साहब खे ख़ान साहब चवंदो आहियां, छो त ख़ान साहब खे मौसीक़ी जी तमामु घणी ॼाण आहे, स्पेशली क्लासिकल ते संदसि दस्तरस क़ाबिल तारीफ़ आहे। त पोइ मूंखे बि मिल रहियो आहे न? हा छो न, मां सॾु थो कयां उस्ताद खे। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम अंकल। मुसविर बाबा मां हाणे हलां थो। ख़ान साहब, मूं रोमासा खे तव्हांजे बारे में ॿुधायो आहे, तव्हां प्लीज़ वियो न। साईं, मूंखे नंढपिण खां ई मौसीक़ी सां घणो ई लॻाव आहे, पर मुंहिंजी त ख़्वाहिश हुई त मां सिंगर बणिजां, पर वक़्त अलाए मूंखे छा बणाए छॾियो। असीं रोज़ अहिड़नि माण्हुनि सां मिलंदा आहियूं जेके अलाए छा बणिजणु चाहींदा हुआ, पर वक़्त खे न ॼाण कहिड़े धंधे सां लॻाए छॾियो आहे। मौसीक़ी त हिकु ॾुख जो पेचरो, इन करे घटि माण्हू हुन जी चूंड कनि था। दुख ताट जो मोहताज न आहे, हुनखे जंहिं दिलि में डेरो करणो हूंदो आहे न, हुनखे के बहाने जी ज़रूरत न आहे पवंदी।
खान साहब जे चवण जो मतिलबु इहो आहे त असांजे मुआशिरे में आरसा लॻापियल माण्हू नाक़दरी जो शिकार आहिनि। हिते माण्हू या त नौकिरी खे तरजीह ॾियनि था या त बिज़नेस खे, ऐं आर्ट खे सिर्फ़ टाइम पास सम्झो वञे थो। इहा हक़ीक़त आहे। आप तव्हां कंहिं गीत जो ज़िक्र कयो पिया? हा खान साहब, रियाज़ थी वञे। बिल्कुलु, अयाज़ ई ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। थी अमा तास्ता कूक कोयल करे, हू परे आ परे आ परे आ परे, आस निरास जी हिकिड़ी हद वटां ज़िंदगीअ जे टाड़नि ते वेठल कवेलनि खे जियापे जो संदेश ॾींदे शेख अयाज़ चवे थो, वञो कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ, अञा पियो जियां, अञा पियो जियां। तूं रोई पई? न न, मां ठीकु आहियां। जन जे दिलनि में हद खां वधीक ॾुख हुजनि, उन्हनि खे मौसीक़ी बेचैन ऐं बेक़रार त करे छॾींदी आहे न बाबा। तव्हां ॿिन्हिनि खे बि त हिन दुनिया जे रस्मनि मजबूरियुनि ॾुखायल ऐं सतायल इंसान आहियो। त पोइ मुसवर तव्हां पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो। कहिड़ी एन जी ओ वापसि था आहियो? हिते की फील्ड वर्क जे सिलसिले में अचणु थियो आहे या अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त तव्हांजी कहाणी में तमामु घणो दुख आहे। चयूं ॻाल्हियूं आहिनि जेके करण जो कॾहिं तव्हांखे ज़िंदगी वक़्तु ई नाहे ॾिनो। हा, इहा हक़ीक़त आहे। कॾहिं कॾहिं मां पाण खे हिकिड़ी मेणबती सम्झंदी आहियां जेकी पंहिंजे ई वजूद जी उधाइन में बत्ती रहा थी। चौधारी सिर्फ रात ही रात आहे। ऐं हिकिड़ो सनाटो जंहिंजो को बि अंत न आहे, को बि अंत न आहे। अहिड़ी हिकिड़ी राति रोशना खां पोइ मूंखे पंहिंजे घेरे में रखियो आहे। तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ी कमी रही आहे? मां रोज़ नवनि माण्हुनि सां मिलंदी आहियां, पर अॼु ताईं रुगो बघड़ गॾिया आहे। इंसान जे रूप में रुगो तव्हांखे ॾिठो अथमि। मर्द जे अंदर जो बघड़ त कॾहिं
एनीवे इहो ॿुधायो तव्हांजी फैमिली में केरु केरु आहे? माउ पीउ भेण भाउ? मां अकेली आहियां। अम्मा बाबा जी वफ़ात खां पोइ भाइर सभु पंहिंजी ज़ालनि सां ख़ुशि आहिनि ऐं मां अकेली रहंदी आहियां। ओह अच्छा। हाणे देरि थी वई आहे। मूंखे लॻे थो त हाणे मूंखे वञणु घुरिजे। सुबुह बि थी वई आहे। रोमा साहब, मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो अहमकाणो सुवाल पैदा थियो आहे। जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो त तव्हां खां पुछां? जी जी तव्हां पुछो। मां छो नाराज़ थींदसि? जेकॾहिं मां तव्हांखे चवां त तव्हां हितां न वञो त पोइ? छा? हा रोमा साहब, रोशना खां पोइ आउं काफ़ी अरसे ताईं ज़ोरदार तन्हाई जो शिकार रहियो आहियां। राति जॾहिं तव्हां आयो न, मूंखे ईअं फील थियो त रोशना आई आहे। मूंखे ख़बर अथई ख़ान साहब अचण सां छा चयो? छा? ख़ान साहब चयो त रोशना आई आहे। छा? छो त घर मां उहा ख़ुशबू अची रही हुई जेके मुंहिंजे गीतनि ऐं बेतनि में रोशना जे लाइ ईंदी हुई। सच पुछो त मूंखे बि तव्हां वणण लॻा आहियो, पर हिकिड़ो मसलो आहे। मुंहिंजो सच तव्हां खां हज़म कान थींदो। कहिड़ो सच आहे जेको मूंखे हज़म कोन थींदो? दरअसल मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो हुयो। ही जेको मथे वारो प्लेट आहे न, हिन में मुंहिंजी का साहेड़ी नाहे रहंदी ऐं ना ई मां कंहिं NGO में कमु कंदी आहियां ऐं ना ई मुंहिंजो नालो रोमासा आहे। कोई केरु आहियो तव्हां? तव्हांखे कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो सितारा आहे। मुंहिंजो नालो सितारा आहे ऐं मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां? ॿुधाए प्लीज़, ॿुधाए, मां ॿुधण थो चाहियां। ही जेको मथे वारो प्लेट आहे न, हिन में मुंहिंजो हिकिड़ो क्लाइंट रहंदो हो ऐं मां हुने ॾांहुं आई हुयसि। इत्तेफ़ाक़ सां हू के ॿिए हंधि शिफ्ट थी वियो आहे। मूं वटि राति गुज़ारण जे लाइ का जाइ न हुई। हिन करे इहो साइडी वारो कूड़ मां तव्हांजे साम्हूं रखियो ऐं मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो। मां तव्हांखे ॿुधायो हो न त मां पाण खे हिकिड़ी मेणबत्ती सम्झंदी आहियां। ॿियनि जी उंधाइनि में भरणी मुंहिंजो नसीबु आहे। कंहिं हिकिड़े घर जो ॾियो थियण मुंहिंजो नसीबु न आहे। मुंहिंजो नसीबु न आहे। इनजो मतलब त तव्हां? जी, मां हिकिड़ी कॉल गर्ल आहियां। अम्मा बाबा जी वफ़ात खां पोइ
नौकरीअ जी ॻोल्हा ऐं बुख मूंखे इन पेशे जी दोज़ख ताईं वठी आई। हाणे ॿुधायो मूंखे, छा तव्हां मूंखे क़बूल कंदो? ख़बर हुई मूंखे, ख़बर हुई तव्हां मूंखे क़बूल न कंदो। इलाही देर थी वई आहे, हाणे मूंखे वञणु घुरिजे। तव्हां मूंखे हिकिड़ी राति पंहिंजी अकेलाई में जाइ ॾिनी, हुन जे लाइ महिरबानी। मुंहिंजो नालो सितारा आहे। विसार छॾ सितारा खे। अॼु खां पोइ तूं हिन घर में हमेशह लाइ रोमा सां थी रहंदी आहे।